हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु राजा खे कन्या पैदा थी जेका अॻे जनम में बिल्कुलु शुद्ध संस्कारनि वारी योगेश्वरी हुई, पर योग में घटिताई सबबि वरी जनम में आई। जनम वठंदे ई हिनखे आत्मा जो ज्ञान हुओ ऐं हिन ॼातो थिए त ही शरीर मुंहिंजो मकान आहे ऐं मां आत्मा हुन में रहंदड़ आहियां। इहो ज्ञान किन खे माता जे गर्भ में ई थिए थो, जीअं वामदेव ऐं अष्टवक्र ऋषियुनि खे थियो, मगर अहिड़ा मिसाल करोड़े में हिकु मिलंदा। उहा कन्या बि उन मंज़िल वारी हुई। जीअं जीअं वॾी थिए पई तीअं तीअं को बि कपिड़ो कोन थी पाए। केरु अगरि हिनखे कपिड़ो पाराए पियो त झटि लाहे फिटो पई करे। राजा ॾिठो त ही कन्या हूंदे बि बग़ैर कपिड़नि थी घुमे फिरे। आख़िर वॾी थी त बि ईअं ई करणु लॻी ऐं जवान थी त बि कपिड़ो असल न पई पाए। राजा ऐं राणी लाचार थी हिनखे जुदा जुदा कमरो ॾिनो, जिते खेसि खाधो पीतो दासियूं ॾेई वेंदियूं हुयूं ऐं संदसि शेवा बि कंदियूं हुयूं। उन वक़्तु उन नगरी में गुरु नानक साहिबु बाले ऐं मर्दाने सां अची ॿाहिरि हिकु वण हेठां आराम कयो। अची तरसिया उते मर्दाने साहिबनि खे चयो त साईं साम्हूं जो हिकु वॾो महल आहे, तंहिंजी सैर करे अचूं। जॾहिं उन महल वटि आया त चिताई ॾिसण जी ख़्याल खां मर्दानो बिल्कुलु आस्ते आस्ते हलणु लॻो। उन वक़्तु इहा कन्या दरीअ खां ॿाहिरि निहारे रही हुई। गुरुदेव जो दर्शन करे दासियुनि खे हुकुम कयईं त जल्द मुंहिंजी कमीज़ ऐं साड़ी खणी अचो। दासियूं तमामु घणियूं ख़ुशि थी पियूं ऐं हर का कोशिशि करणु लॻी त अवल उहे शयूं मां खणी अचां। उहे पोइ कपिड़ा पाए रवाजी कन्याउनि वांगुरु वेही रही। राजा इहो ॿुधी कोशिशि करणु लॻो। राजा इहो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं वज़ीर सां गॾिजी कन्या वटि आयो। ॿिन्ही अची हिनखे ॾिठो त बिल्कुलु सुंदर नमूने वस्त्र ढके आनंद सां वेठी आहे। राजा पुछियसि त बचा छो 16 साल को बि कपिड़ो कोन थी पातो ऐं अॼु हिकिड़े सबबु कपिड़ो पाए अदब सां ठही थकी वेठी आहीं? जवाबु ॾिनई त पिताजी, कुदरत जो नियम आहे त स्त्री मर्द खां ई लज कंदी आहे, शर्म कंदी आहे ऐं ना स्त्रियूं स्त्रियुनि खां। हेसि ताईं मूं खे को बि नज़र कोन थे आयो, को बि मर्द मूंखे नज़र कोन थे आयो जो पूरो मर्द हुजे। मूंखे हेसि ताईं को बि नज़र कोन थे आयो जो पूरो मर्द हुजे। पिता जे सवाल जो जवाबु कुझु हिन रीति ॾिनई। चई, पुट, पिता सवाल करे थो, 16 साल तुंहिंजी उमिरि अची थी आहे, तो नंढपण खां अॼु ताईं कॾहिं बि पंहिंजे जिस्म ते कपिड़ो कोन पातो, पर अॼु अहिड़ो छा थियो जो तूं यकदमि कपिड़ो विझी एॾिया ठही ठोकी वेठी आहीं? त पिता खे जवाबु ॾिनई त हमेशह जेकी औरत आहे न, माई लज सिर्फ़ु मर्द खां कंदी आहे, कॾहिं माइनि खां शर्म कोन ईंदी आहे। अॼु मूंखे को पूरो मर्द, प्रॉपर मर्द ॾिसण में आयो, गुरु नानक शाह जे नाले ते चई रही आहे। अॼु मूंखे को प्रॉपर मर्द ॾिसण में आयो, तेसि ताईं इन ई करे मूं कपिड़ा पाता आहिनि। वज़ीर चयो त दुनिया में त नर नारियूं अनेक मौजूदु आहिनि। कन्या जवाबु ॾिनो त मुंहिंजी नज़र में मर्द उहो आहे जंहिंखे आत्मा जो ज्ञान हुजे। शरीर करे के मर्द थिया त छा थियो? वज़ीर सवाल कयो त भला अॼु छो कपिड़ा पाए वेठी आहीं? किथां तो मर्द ॾिठा? चयाईं त हिन दरीअ खां मूं निहारियो त 3 पुरुष ॾिठमि ऐं यकदमि सुञातमि त उहे मर्द आहिनि। आख़िर राजा ऐं वज़ीर पुछा करे मालूम कयो त गुरु नानक नाले संत ॿाहिरि आयल आहे, जंहिंजो ई दर्शन कन्या कयो हुओ। साहिबनि खे त उन कन्या
खे कृतार्थ करणो हुओ, उन जा बेड़ा पार करणा हुआ ऐं उन लाइ ई कुदरत उन्हनि खे हिते आंदो हुओ ऐं मर्दाने में अहिड़ो ख़्यालु विधो हुओ। तो सो राजा ऐं वज़ीर वञी मथो टेकियो। गुरुजन उन्हनि खे उपदेश ॾिनो, चयाईं त जंहिं कुल में अहिड़ी कन्या या अहिड़ो पुत्र ॼमे थो उहो कुल बि धन आहे, छो त कल्याण करण वारो को आत्मज्ञानी ई थी सघे थो। डॉक्टर हिन शरीर जे हिकु हिकु हॾे नस या उज़वे जो कहिड़ो कमु आहे ऐं उन्हनि खे कीअं ठीकु रखिजे, इहो इल्मु सिखनि था, मगर उहो हुन ज्योति जे ज्ञान खे प्राय नथा सघनि, जंहिं जोत सां इहे सभु नसूं, रगूं, हॾा, उज़वा वग़ैरह कमु करे रहिया आहिनि। हू हिन चेतन भाव खे नथा ॼाणी सघनि, हू त मन ऐं ॿुधी ते बि नथा पहुची सघनि। इहो इल्मु आत्मा जो ज्ञान प्रायण मां मिले सघे थो, जंहिं लाइ ब्रह्म श्रोत्री ऐं ब्रह्मनिष्ठी महात्मा जे शरण वठणु ज़रूरी आहे। तो जय सियाराम। अगरि ही कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कजो त सभ जो भलो थिए। चओ जय सियाराम।